खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां। इंटरनेशनल राइटर्स फोरम पाकिस्तान सूबा सिंध पारां नौजवान अदीब एजाज़ ममनाई जे किताब फुरक़ान अंदर बाज़ियूं, सूफ़ी मोहम्मद अयूब मेमन जे किताब सामी सांझी सुञ ऐं बशीर हुसैनी विस्तड़ो जे किताब ॻाल्हियूं ॻुझ अंदर जूं रुनमाई तक़रीब क़दीमी ऐं तारीख़ी दरसगाह मदरसा हाई स्कूल नौशरो फिरोज़ में मुनक़िद थी, जंहिंमें इल्मी ऐं अदबी शख़्सियतुनि शिरकत कई। तक़रीब जी सदारत सिंध यूनिवर्सिटी कैंपस जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सैयद अज़हर अली शाह कई, जॾहिं त महिमान ख़ासि सदर नेशनल प्रेस क्लब नौशरो फिरोज़ जो सदर एम ज़फ़र प्रगड़ हो। तक़रीब खे ख़िताब कंदे नसीर मल्ला, ज़मीर हुसैन विस्तड़ो, प्रोफेसर खादिम इज़हार, अब्दुल लतीफ़ सोलंगी, सैयद मुख्तियार शाह, हबीब पीरज़ादो, ताशफीन मेमन, मैडम मुनवर मेमन, फारूक विस्तड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त एजाज़ ममनाई वॾो जाखोड़ी ऐं जुस्तजू कंदड़ शख़्स आहे, जंहिं पंहिंजे कलम जे पोरे सां पूरी दुनिया में मनता माणी आहे। तक़रीब जे आख़िर में सिहत, तालीम, अदब, समाजियात, सहाफ़त समेत मुख़्तलिफ़ शोबनि में निमाया ऐं बहितरीन कारकर्दगीअ ते यादगार शील्डियूं पिणु ॾिनियूं वयूं।